इलेक्शन कमीशन सिंध में नई तकबंदन जो मुसवदो तैयार करे वरितो। ज़रियनि मूजिब तकबंदन के ज़िले हदनि ताईं महदूद रखियो वेंदो। तजवीज़ मूजिब जैकबाबाद ऐं कश्मीर ज़िलनि जो गडियल तक NA 209 ख़त्म थी वेंदो। कराची डिवीजन में क़ौमी असम्बली जो हिकु तक वधी वेंदो। शिकारपुर ज़िले मां हिकु सूबाई सीट घटिजी वेंदी। कसूर में मासूम न्याणी ज़ैनब से पेश आयल वाक़े ख़िलाफ़ बेदी पर शदीद एहतजाज। धरणे सबब फिरोजपुर रोड बंद। मचल माण्हुनि जो डिस्ट्रिक्ट अस्पताल अॻियां एहतजाज ऐं भञिजा। डॉक्टर्स ऐं अमलो अस्पताल मां गायब थी वियो। मरीज़ ॿियनि अस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कया विया। छिकताण बाद तालीमी इदारा ऐं बाज़ारूं बंद। पुलिस हथां मारिजी ॿिनि शहरनि जी अॼु तदफ़ीन कई वेंदी। ऐसा न कीजो मेरे पास जो अब किए हो दाता, ऐसा न कीजो अगले जन्म मोहे बिटिया न कीजो। जो अब किए हो दाता, ऐसा न कीजो। कसूर में जिनसी ॾाढाई बाद वेशियाणे अंदाज़ में क़त्ल कयल 7 सालनि जी मासूम ॿारड़ी ज़ैनब केस जे जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। सुबुह सवेर पंजाब जो वॾो वज़ीर शहबाज शरीफ मुतासिर घर पहुची वियो। ज़ैनब जे वालिदैन सां ताज़ियत कातिलनि खे जल्द अंजाम ताईं पहुचाइण जी ख़ातिरी। जमायत इस्लामी जे सरबराह सिराजुल हक जी वारसनि सां मुलाक़ात। सिराजुल हक चयो आहे त अहिड़ो ज़ुल्म थियो आहे जंहिंसां लिंग कांडारजी था वञनि। कसूर में मासूम ॿारड़ी ज़ैनब जे वैश्याणी क़त्ल वारे वाक़े ते क़ौमी असम्बली, सेनेट, पंजाब ऐं KPK असम्बलीज़ में इल्तिवा वारियूं रिथूं जमा कराई वियूं। रिथुनि में चयो वियो आहे त कसूर सान्हो इंतिहाई संगीन वाक़ियो आहे, उन ते बहस करायो वञे। कसूर में नींगरी ज़ैनब खे ॾाढाई बाद क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ वकीलनि जी हड़ताल। सुप्रीम कोर्ट में ख़ांगी मेडिकल कॉलेजिस केस जी ॿुधणी ते वकील अदालत में पेश न थिया। चीफ जस्टिस साकिब निसार रिमार्क्स में चयो त ज़ैनब क़ौम जी न्याणी आहे। अहिड़नि वाक़ियनि ते सॼे मुल्क जो कंध शर्म विचां झुकी वियो आहे। वकील एहतजाज करे सघनि था पर हड़ताल जाइज़ नाहे। पंजाब में ॿारनि खे ज़्यादती बाद क़त्ल करण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। फैसलाबाद में मुबैना ज़्यादती बाद क़त्ल कयल 9 दर्जे जी शागिर्द जो लाश हथ। पुलिस मूजिब शागिर्द जो लाश फैसल मां हथ कयो वियो। शेखपुरा में 8 वरनि जी नींगरीअ खे ज़्यादती जो निशानो बणाए खेसि क़त्ल कंदड़ जवाबदार मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान जवाबदार पुलिस मथां फायरिंग कई। जवाबी फायरिंग में जवाबदार मारिजी वियो ऐं संदसि साथी फरार थी वियो। चीफ जस्टिस मियां साकिब निसार सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में खीर जी गैर मयारी पैदावार, प्रोसेसिंग ऐं पैकिंग बाबति ख़बरुनि में पाण मुरादो नोटिस वरितो। धुरनि खे नोटिस जारी। ॿुधणी छंछर ते सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में थींदी। बलूचिस्तान में नए कायदे अवान की चूंड लाए 13 जनवरी ते इजलास तलब। वॾे वज़ीर लाइ कुदूस वज़न जो सालिह भूतानी ऐं जान जमाली जे नालनि ते वीचार। कुदूस वज़न जो चयो आहे त ज़हरी मुख़ालिफ़ तहरीक में साथ ॾींदड़ दोस्तनि सां सलाह मशवरे बाद फ़ैसिलो कयो वेंदो। कराची में फोरन जी शामत अची वई। गोलीमार में फर लुट जी कोशिश दौरान शहरनि 3 फोरन खे पकड़े वरितो। मारकुट में हिकु फोरू मौक़े ते मारिजी वियो। 2 ज़ख़्मी हालत में पुलिस हवाले। वॾे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त अफ़गानिस्तान में दहशतगर्दी जे महफ़ूज़ ठिकाननि सबबि पाकिस्तान खे ख़तरो आहे। रॉ ऐं NDS पाकिस्तान में दहशतगर्दी कराए रहियूं आहिनि। ख्वाजा आसिफ ऐं तहमीना जंजुआ परॾेही ऑफिस में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ीरनि खे दहशतगर्दी ख़िलाफ़ वेढ़, वर्किंग बाउंड्री ऐं कंट्रोल लाइन ते भारतीय फ़ौज जी अॻिराइनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। हालाणी वेझो संगावती तकरार तां जवाबदारनि जो घर ते हमलो। फायरिंग में 50 वरनि जी पीर सन औरत मारिजी वई।
पाठे जी फैक्ट्री के बाहि लगण जे नतीजे में लखें रुपयनि जो सामान सड़ी रखी वियो। फायर ब्रिगेड जी 5 गाॾियुनि बाहि ते ज़ाब्तो आंदो। न्यूजीलैंड अथां ॿिनि मैचेस में शिकस्त खां पोइ क़ौमी टीम डॉनडन में टेस्ट प्रैक्टिस कई। 13 जनवरी ते रुथियल वनडे मैच में कामयाबी लाइ रांदीगरनि जो फिज़िकल फिटनेस तरफ़ भी ध्यान वधायो वियो। फिजियोथेरेपिस्ट वैब सिंह जो चवणु आहे त फ़ख्रुज़मा जा ज़ख़्म ठीक थी रहिया आहिनि। ईंदड़ मैच में संदसि खेॾण जा इम्कान आहिनि। ग्रांट फ्लावर जो चवणु आहे त टीम खे बॉलिंग, बैटिंग ऐं फील्डिंग खे बहितर बणाइणो पवंदो। अमेरिकी रियासत कैलिफोर्निया में मिट्टीअ जो छिपूं किरण सबबि मुतासिर इलाइक़नि में माण्हुनि जी वापसी शुरू थी वई। वाक़िअनि में 17 ॼणा दॿिजी फौत थी विया ऐं 24 गुम थी विया हुआ। छिपूं किरण सबबि ओपरा विन्फ्रे जो घर पिणु मुतासिर। अमेरिका जी 17 रियासतुनि में स्टोर्स ते छापा। गैर कानूनी तौर मुल्क में तरसियल 21 मुलाज़िम गिरफ़्तार। सदर ट्रंप पारां इमिग्रेंट्स जे निकाली वारे प्रोग्राम ते अमल दरामद तेज़ करण जी हिदायत। तारकीन वतन बाबति अदालती फ़ैसिले ते कावड़ जो इज़हार। मलेशिया जी सरकार 2014 में कोलालमपुर खां बीजिंग ॾींदे गुम थी वियल जहाज़ जी ॻोल्हा वारो कमु ॿीहर शुरू करे छॾियो। ॻोल्हा लाइ हिकु अमेरिकी टीम जूं ख़िदमतूं हासिल कई वयूं। गुम थियल जहाज़ में अमले समेत 239 मुसाफ़िर सवार हुआ। पोलैंड जी हुक्मरां जमात हमल केरण वारे कानून खे नरम करण वारियूं तजवीज़ूं रद्द करे छॾियूं। लॉ एंड जस्टिस पार्टी चयो आहे त अञा बि इन कानून खे वधीक सख़्त करण जी ज़रूरत आहे। सिंध जे नाले वारे शाइर मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जी 5वीं वरसी मल्हाई थी वञे। मुख़्तलिफ़ फ़नकारनि पारां संदसि ॻायल कलाम अॼु बि सिंध जे झरझंग में मक़बूल। He is different. बरतानवी आर्टिस्ट ऐं कोरियोग्राफर एलेना बेकर पारां लंडन जे रॉयल एल्बर्ट हॉल में पेश कयल थिएटर ओवो खे बेहद पसंदि कयो वियो। एलेना बेकर जो चवणु आहे त हिन सतह जे थिएटर जो हिसो बणजणु संदसि नंढपण जो ख़्वाबु हो जेको अॼु पूरो थियो।